दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 64 ख़ुशि नसीब। एल्बम तमामु बहितरीनु अथव। हिन में 2-3 गाना भला अथव, सफ़ा ज़बरदस्त 1 नंबर गाना अथव। हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि था। ऐं हिन एल्बम जी लॉन्चिंग शो बि तमामु भली थी हुई। वीडियो में बि माना सुठो आयो, सुठो हलियो हुयो वीडियो में बि। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन में जेको भलो गीत आहे मुंहिंजी पसंदि जो, शायदि अव्हांजी बि पसंदि जो हूंदो। ए दिल चरी रोंदी न कर ठहंदा ने दिल बर क्या करां। सिराइकी कलाम ज़बरदस्त आहे, मुंहिंजी पसंदि जो गीत आहे। मूंखे लॻे थो अव्हांजी बि पसंदि जो हूंदो। अव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे न, हिननि में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। हिन में अव्हांखे ॿुधायूं था त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा सुठा आहिनि, ऐं हिन में शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयल आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि शामिलु कंदा आहियूं। जेकॾहिं अव्हां बि कयो कमेंट्स त अव्हांजी बि शामिलु कंदासीं। तो हलूं था दोस्तनि जी कमेंट्स ॾे। पहिरियों कमेंट्स सिराज अमन लाशारी लिखियो आहे, वेरी नाइस। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, सुपर धमाल, वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त कहिड़ा आहिनि ॾिसूं। ॿियो दोस्त आहे सैयद आसिफ शाह लिखियो आहे, हिन एल्बम जा सॼा सॉन्ग सुठा आहिनि। ऐं हेठां गफ़ार जानी लिखियो आहे त तव्हां सां राब्तो करिणो आहे। बिल्कुलु भाउ राब्तो कयो, तव्हांखे रिप्लाई ॾिनो आहे, नंबर लिखी मोकिलियो आहे तव्हांखे कमेंट्स। उनखां बाद जेको पुराणे ते कमेंट्स थियल आहे, मुहिबुद्दीन लिखियो आहे त एल्बम 53 तमामु सुठो आहे ऐं पोस्टर ते 2004 लिखियलु आहे। बिल्कुलु सही आहे, वॾी महिरबानी। आसिफ अली भाउ लिखियो आहे त माना तव्हां सही था चओ त एल्बम मिक्स में आहे ऐं मूं वटि बि मौजूदु आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजो ॿुधल आहे। बिल्कुलु मिक्स में एल्बम आहे, बिल्कुलु। ऐं तव्हां दोस्तनि जो मां बेहदि शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सपोर्ट कयो पिया, वॾियूं महिरबानियूं। अलाह कंदो ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। ऐं मूंखे ख़ुशी अञा बि घणी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी फरमाइश मूंखे ॿुधाईंदा रहंदव ऐं उन सां गॾु कमेंट्स कंदा वेंदव त बाबा असांखे हीअ शइ बि खपे, असांखे हीअ शइ बि खपे। हिन फ़नकार जो मतिलबु फ़ोटूं या हुनजे वीडियो या हुनजे बारे में कुझु ॿुधायो या छा, अहिड़े हिसाब सां जीअं तव्हां फरमाइश कंदा वेंदव तीअं मूंखे माना ॻाल्हि वणंदी वेंदी ऐं शौक़ सां वीडियो बि ठाहींदो वेंदुमि। ऐं हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, सुठा ज़बरदस्त गीत आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायूं काफ़ी दोस्तनि जा त ॿुधल हूंदा एल्बम, पर काफ़ी दोस्तनि जा गीत ॿुधल बि हूंदा, उनखे ख़बर न हूंदी यार फलाणो एल्बम आहे, इन में इहो गीत आहे। सो हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत आहे अरबाब सीलरे जो, या बोल अथसि है क़िस्मत जोड़ टुटी वियो, तमामु मशहूरु गीत आहे। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे, तमामु मशहूरु गीत। हे बि पंहिंजा कमकार छॾे अच यार, हाज़िरी तुंहिंजी भरी आहे। उनखां पोइ आहे मोहम्मद आलम रिंद जी शाइरी आहे, केॾो न रखियो आहे रंग। ऐं उनखां पोइ अमीन बलोच जो गीत आहे, लुड़क वहंदा रहिया। ऐं उनखां पोइ आहे दीन मोहम्मद लाशारी जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु, ऐं दिल चरी रोंदी न कर ठहंदा ने दिल भर क्या करां। उनखां पोइ असगर खोसे जी शाइरी आहे, वज़ जोड़ सिमई दिलदारे, ज़बरदस्त गीत आहे इहो बि। ऐं उनखां पोइ आहे मुमताज़ बिरोही जो गीत आहे, प्यारा रहें थो परे। ऐं उनखां पोइ ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे, ख़ुशि नसीब आं तूं वॾो ख़ुशि नसीब आहे। उनखां पोइ मुमताज़ चांडे जी शाइरी, माना मुमताज़ मौलाई जी शाइरी, साईं जी भोतार जी शाइरी आहे, वाह जो पहिरीं पातो वॻो आहे, तमामु बहितरीनु गीत। अव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻो, पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि ताईं शेयर कंदा।